बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 139 क़िस्तूं असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 140 क़िसो असांजो हले पियो अली पारा जो। हाणे अली पारा जेको दलीला जी धीउ ज़ैनब सां शादी करणु पियो चाहे ऐं उनजे मामे हिन खे ॿुधायो त हक़ उमर में उन यहूदीअ जी धीअ जेका आहे कमर, उन जा कपिड़ा ऐं ॻह जेकॾहिं ॾींदे त मां पंहिंजी भाणजी जी तोसां शादी कराईंदुमि। इहो कल्ह तव्हांखे असां ॿुधायोसीं। हाणे यहूदी वटि हे क़ाबू थियल आहे। यहूदी हिन खे मंतर पढ़ी केॾीमहिल गॾु थो करे, केॾीमहिल ॿियो जानवर थो करे, ऐं यहूदी हिन खे वरी माण्हू वारी शिकिल में हाणे चवे थो त मूंखे तो ते रहम थो अचे, बहितर आहे त मां तोखे माफ़ु थो कयां, तूं वापसि हले। पर अलीअ जो ज़िद आहे, उनजे करे उहो अलीअ ते जादू करे उनखे जानवर बणाए ऐं मतिलबु तकलीफ़ूं थो ॾिए। हाणे हिन अलीअ खे रिछ कयो, मंतर पढ़ी अलीअ खे बणाई रिछ करे हिन खे ॿधी छॾियईं। सुबुह थियो, यहूदी उथियो, तयारु थियो दुकान जे लाइ। अली ॾिसे पियो, ॿुधे पियो, पर ॻाल्हाए कोन पियो सघे। हिन रिछ खे पाण सां गॾु कयो। अली हिन जे पोयां रिछ जे रूप में आयो यहूदी दुकान ते, उते पासे में हिन खे ॿध। रिछ जो हुजे त हर को माण्हू तां टपे पियो त घणा रिछ आहे, बीह ॾिसनि पिया, माण्हुनि खे ॼण हिकिड़ो रौशो हथु अची वियो। अली वीचारो ॾिसे पियो वेठो। एतिरे में हिकिड़ो सौदागर यहूदी जे दुकान ते आयो। उन खे चई त हीउ रिछ खपाईंदे। हिन चए त छा कंदे तूं रिछ? चई त मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी सौट आहे, उहा जेका मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी सौट आहे। सो हकीमनि हुनखे थोरी तकलीफ़ आहे, बीमारी अथसि। सो हकीमनि चयो आहे त हीअ रिछ जो गोश्त खाए ऐं उनजी चर्बी जेका आहे उहा पंहिंजे जिस्म ते मले। सो उन जे करे मूंखे रिछ खपे थो। जे खपाई त मां तोखे पैसा ॾियां, इहो रिछ मूंखे। यहूदी ॾाढो ख़ुशि थियो त मां हिन खे छॾियां बि थो त बि नथो वञे, अञा बि मूंखे धमकियूं थो ॾिए त तोखे तूं मुस्लमान तोखे कंदुसि, न त तोखे मां मारींदुसि। सो बहितर आहे भला हाणे मुड़े बि कोन थो, भला मुंहिंजी जिंद छुटंदी। हे उअं ई कोई हिन खे पूरो करे छॾींदो, मुंहिंजी जिंद छुटंदी। यहूदी हिन खे चई त भाउ मां तोखे मुफ़्त में थो ॾियां, तोखे जे खपे मां तोखे हे मुफ़्त में थो ॾियां। हुन चयसि न, मां तोखे पैसा ॾियां थो। चई न, बसि मां तोखे मुफ़्त में ॾियां, तूं भले खाए वञ। वापारी हिन खां रिछ वरितो। अली ॿुधे पियो, भेणा हाणे छा, अॻ में त अञा बची पियो वञा, हाणे त वठी मूंखे वञे थो कोहण जे लाइ, हाणे छा कयो? हाणे त मरी वियुसि। नेठि हल, उहो जेको सौदागर हुयो उहो हिकिड़े कासाईअ वटि आयो। उन कासाई खे चईं त यार मूंखे रिछ कुहाइणो आहे, सो छुरी खण, हल मूंसां घर, तोखे मां पंहिंजी मज़ूरी ॾींदुसि, हली मूंखे रिछ कुही ॾे। कासाई बि छुरी खई, कासाई हिन सां गॾु। अली ॾिसे पियो हुनखे छुरी हथ में हुजे, चई बसि हाणे अॼु न बचियुसि, भॼण जी बि का वाह कान्हे। नेठि आया घर आया, उते कासाई छुरी तिखी करणु लॻो। अली ॾिसे पियो, छुरी तिखी पियो करे। ईअं कासाई छुरी खई, अलीअ ॾे आयो। अली जेको रिछ लॻो पियो हुजे, अलीअ ॾे आयो। हाणे हुनखे सीर विझणु, अली ते पाण छॾाइण लाइ, पाण बचाइण जे लाइ इहे थोरियूं सटूं हयूं। सटूं त हिन हयूं, पर ईअं ओचितो छा थियो
जो रिछ मथे ई उॾामणु लॻो। अली पाण परेशान थी वियो त हेठि रिछ पाण ई मथे उॾामणु लॻो हवा में। उॾामंदो उॾामंदो हिननि जी अखियुनि खां परे थी सिधो यहूदी वारे महल में वञी लथो। हाणे इहो वरी छा थियो जो यहूदी जो रिछ हुन सौदागर खे ॾिनो, आयो पंहिंजे घर त धीउ पई हिन खां, जेका कमर धीउ हुअसि, उहा हिन खां पंहिंजो हाल हवाल पई वठी, अॼु छा थियो आहे कीअं। यहूदी हिन खे सॼो किसो ॿुधायो, रिछ वारो बि हिन खे किसो ॿुधायो। छोकिरी चयसि बाबा हीअं कर भला, कंहिं जिन खे घुरायूं था, उन खां पुछां त हीउ जेको माण्हू आहे जेको असां वटि ज़िद करे अची पहुतो आहे, इहो अली मिस्री आहे या को ॿियो को शख़्स आहे। हे थो चए मां अली मिस्री आहियां। अली मिस्री त जहिड़ो तहिड़ो माण्हू कोन्हे, अहमद वानफ़ जो पुटु आहे। अजाए पोइ असां लाइ मसइलो थिए, तंहिंजे करे कंहिं जिन खे घुरायूं, उन खां पुछूं त असांखे ॿुधाए त इहो अली मिस्री आहे या को ॿियो शख़्स आहे। यहूदी जादू त ॼाणंदो हो। यहूदी इएं मंत्र पढ़ियो त हिकिड़ो जिन आयो। जिन खां बि हिन इहो ई साॻियो पुछियो त ॿुधाए त इहो अली मिस्री आहे या को ॿियो को माण्हू आहे। जिन चयो त मां असुल मालिक खे पाण खणी थो अचां, ॾिसो त अली मिस्री आहे या को ॿियो। जिन जे अॻियां देरी कान, जिन अखि पल में अची कासाईअ जे घर पहुतो। हाणे उन्हनि खे त ॾिसण में कोन पियो अचे, उतां ई वरी रिछ जी शिकिल में जो हुयो त अली मिस्री खे खणी उहो कासाई हुनखे कोहण जी पियो करे, उन महिल अली मिस्री खे खणी अची ऐं हिनखे महल में लाथो। हाणे जो रिछ हिन जे साम्हूं थियो, यहूदी वरी छा कयो, हिकिड़ो प्यालो पाणी जो खईं, उन ते कुझु मंत्र पढ़ी ऐं रिछ ते हारे। रिछ ते हारे चई त पंहिंजे इंसानी सूरत में वापसि अच। ईअं जो चई त उहो रिछ मां वरी साॻियो अली मिस्री थी। यहूदीअ जी धीअ पहिरियों दफ़ो अली मिस्री खे ॾिठो। सुहिणो जवान हुयो, नौजवान हुयो, हिनखे ॼण ॾाढो पसंदि आयो। यहूदीअ जी धीअ कमर हिनखे चयो त बणा बदनसीब, बदबख़्त, मूंखे अॼु बाबे ॻाल्हि कई आहे, तूं मुंहिंजे कपिड़नि जे पोयां छो पियो ज़िद कयूं वेठो आहे, तॾहिं त मुंहिंजे पीउ तोसां इहा हालत कई आहे। अलीअ चयसि मां कसम खयो आहे त मां तुंहिंजा कपिड़ा ज़रूरु खणी वेंदुसि, त जीअं वञी मां तुंहिंजा कपिड़ा खणंदुसि तॾहिं मुंहिंजी ज़ैनब सां शादी थी। हिन चयसि खोड़ माण्हुनि कोशिशि कई आहे मुंहिंजा कपिड़ा खणण जी, पर सभु नाकाम विया आहिनि। तंहिंजे करे भलो अथई त लालच छॾे पंहिंजी जान बचाए। अली चयो त न, मां कसम खयो आहे, मां इन ॻाल्हि तां मुड़ंदो बि कोन। कपिड़ा तुंहिंजा मूंखे खणणा आहिनि ऐं तुंहिंजे पीउ खे बि मां मुस्लमान कंदुसि, ऐं जे तुंहिंजो पीउ मुस्लमान न थियो त मां हुनखे मारींदुसि, मां कसम कयो। यहूदी धीउ खे चयो त मां ॾिसें थी, हे पाण पंहिंजे हथ सां ईअं सम्झो पाण खे पियो थो तबाह करे। मूंखे अलाए छो हिन ते रहम थो अचे, मां त कई दफ़ा हिनखे चयो आहे त मां तोखे माफ़ु कयो तूं वञ, पर हाणे हे पाण हिन जी फिटल आहे, मां छा कयां। ॾिसें थी, तूं बि सम्झाएं थी, त बि इहो साॻियो ज़िद। सो छॾ भला, हे नथो मुड़े। हिन खे चई त हाणे जादूअ सां मां तोखे कुतो थो कयां, कुतो बणाईंदुसि। ईअं चई हिन वरी हिकिड़ो प्यालो खयो, उन प्याले में पाणी विझी कुझु पढ़ी हिन जे मथां पाणी हारियईं, चई त माण्हूअ मां कुतो थी वियो, त हे वीचारो कुतो थियो। कुतो थी वियो, हुते बीठो हुजे। यहूदी पाण हिन जी धीअ पे शराब पीतुनि, सुबुह ताईं पे पीतुनि। सुबुह थियो, यहूदी दुकान लाइ तयारु थियो, खचर ते चढ़ियो, कुते ते जादू छलियो, कुतो हिन जे पोयां। हाणे अली पारां वीचारो थी वियो कुतो। उहो यहूदी हुजे खचर ते, हे हुन जे पोयां। रस्ते मां ॿिया कुता पिया हिन खे ॾिसनि, उहे बि नओं कुतो ॾिसी हिन ते भौंकनि पिया। हे वीचारो डिॼे पियो। तव्हां त हे शहर में आया, हिकिड़ो काबाड़ी जो दुकानु हुजे, काबाड़ी जो दुकानु हुजे, नवां शहर जा कुता हिन जे पोयां लॻा, हे अची काबाड़ी जे दुकान में लिकियो।
काबाड़ी उथी हुन कुतनि खे भॼायो। कुता जो भॻा त हे उते ई सुम्ही पियो, हे उते ई सुम्ही पियो। जान बचाइण लाइ डुकियो हुजो त सहके पियो, हे वीचारो उते ई सुम्ही पियो। यहूदी हेॾे होॾे ॾिठो त कुतो अलाए काॾे वियो। यहूदी ॾिठो त हे अलाए काॾे वियो। यहूदी त हली वियो दुकान ते। हेॾां काबाड़ीअ पंहिंजो दुकानु बंदि कयो। टाइम पूरो थियुसि, दुकानु बंदि कई, घर ॾे रवानो थियो। कुते में सुञाण थींदी आहे, हे त माण्हू हुयो, सम्झे बि पियो त मूंखे काबाड़ीअ बचायो आहे, हे उन जे पोयां त हिन जो मूंखे बचायो आहे, भला यहूदीअ खां वरी बि हे सही आहे, हे हुन जे पोयां। काबाड़ी हिन खे पाण सां गॾु ई वठी वञे। काबाड़ी आयो घर त कुतो बि हिन सां गॾु अंदरि। काबाड़ीअ जी धीअ आई, उन जी जीअं नज़र पई कुते ते त हुन छा कयो, जो मुंहं ते रओ जेको पातल हुयुसि मथे ते, उहो मुंहं ते लाहे मुंहुं ढके। पीउ खे चईं त बाबा हे तूं छा थो करीं, हाणे गैर मर्द पाण सां गॾु थो तूं घर आणी। काबाड़ी चएसि मां इहो तूं छा थी चईं, गैर मर्द किथां आयो, हे त अॼु मूंसां कुतो आयो आहे। छोकिरी चएसि त न बाबा, हे कुतो न आहे, हे माण्हू आहे, हिन ते यहूदीअ जादू कयो आहे। अरे इहो छा थी चईं, हे कुतो न आहे। काबाड़ी हिन ॾे निहारे चईं हाणे कुतो न आहे त ज़ाहिर आहे ॿुधंदो हूंदो, खणी ॻाल्हाए नथो, जादू चयल अथसि। काबाड़ी हिन ॾे निहारे चयो त छा तूं सचपच माण्हू आहे, कुतो न आहीं, माण्हू आहे? त हिन कंध सां हीअं इशारो कयो त हा। काबाड़ी धीउ खां पुछियो त मां ॾे ख़बर यहूदी भला हिन ते छो जादू कयो आहे? चईं बा हे हुन का यहूदीअ जे धीउ जा कपिड़ा खणण थो चाहे, यहूदी उन जे करे हिन ते कयो आहे जादू। बाक़ी जे चईं त मां हिन जादूअ जो तोड़ कयां, मां हिन खे साॻी शिकिल में आणियां जे तूं चवीं। काबाड़ी चएसि त मां इहो त भलाईअ जो कमु आहे, इंसानु आहे, इंसान जो बचिड़ो आहे, हुन ज़ालिम हिन खे कुतो करे छॾियो आहे। सो जेकॾहिं तोखे हिन जो तोड़ आहे त तूं भले हिन खे इंसानी शिकिल में आण। छोकिरी चएसि त बाबा जेकॾहिं हे मूंसां शादीअ लाइ हा करे त मां हिन खे माण्हू वारी शिकिल में आण। अली ॿुधे पियो। काबाड़ी वरी हिन खे पुछियो त छा तूं मुंहिंजे धीउ सां शादी कंदे? हिन कंधुलो ॾे हा कई। हाणे ज़ाहिर आहे हीअ बि का ज़िंदगी? हुन चयो त हा, छो जो ॿियो को हल कोन हुयुसि। छोकिरी उथी हिकिड़ो प्यालो खयो, उन ते मंतर पढ़णु लॻी। छोकिरी मंतर पई पढ़े त ईअं रड़नि जो आवाज़ु आयो, रड़ जो आवाज़ु थियो ऐं छोकिरीअ जे हथ मां प्यालो किरी पियो। छोकिरी जे हथ मां प्यालो किरी पियो। हिन जो हेॾे ॾिठो त हिन जे पीउ जी हिकिड़ी बानी हुई, उन इहा रड़ कई। त उहा पई चवे त छा तोसां मुंहिंजो इहो वाइदो थियलु न हो, हीउ जादूअ जो फन तोखे मां सेखारियो ऐं तो मूंसां वाइदो कयो हो त मुंहिंजे सलाह खां सवाइ को बि अहिड़ो कमु न कंदी। हाणे वरी थी तूं शादी करी, जे शादी कंदीअ त हे मूंसां बि शादी कंदो, तोसां ॾे शादी कंदो त मूंसां बि शादी कंदो। हिकु राति तो वटि हूंदो, हिकु राति मूं वटि हूंदो। काबाड़ीअ जी धीउ चएसि सही आहे। धीउ खां पुछई त हिन बानीअ खे कंहिं सेखारियो? धीउ चएसि अबा मूंखे त हिन सेखारियो आहे। हिन खे कंहिं सेखारियो आहे, इहो हिन खां पुछूं था। बानी खां पुछई, बानीअ चयो त मां हिन यहूदी वटि रहंदी हुअमि, पोइ जॾहिं बि उहो को जादू पढ़ंदो हो न त मां लिकी उहो ॿुधंदी हुअमि।
हू जॾहिं वेंदो हो दुकान ते त मां हिन जा किताब खोले पढ़ंदी हुअमि। तव्हां त आस्ते आस्ते मां इहो सिखी वियुमि। हिकिड़े ॾींहुं मां यहूदी खे चयो त मूंखे बाज़ारि वठी हल। मूंखे बाज़ारि वठी हल। हे जो उते आयो, हिन उते अलाए कहिड़ो पूर आयुसि, मूंखे हिन उते खपायो तुंहिंजे हथु। पोइ मां हिते आयुसि, तोखे इहो जादू सेखारियमि, पर इहो आहे त तोखे यादि हूंदो त मां तोसां वाइदो तोखां वरितो हो त मुंहिंजे मशवरे खां सवाइ तूं जादू न कंदीअ, ऐं जेको बि तोसां शादी कंदो उहो मूंसां बि शादी कंदो। छोकिरीअ चयो त हा बराबरि, या पीउ खे चईंदा हा बराबरि, हे सही ॻाल्हि थी करे। हाणे बानी पाण उन छोकिरीअ कनीज़ पाण उथी हिकिड़ो प्यालो पाणीअ जो खयो, उन ते पढ़ी ऐं थोरो थोरो पाणी कुते जे मथां ईअं छड़काइण लॻी। छड़काए ऐं चई त पंहिंजे इंसानी सूरत में अचु। हिन जीअं चयो त हो कुते मां फिरी साॻियो इंसानी सूरत में हिननि जे साम्हूं। जीअं इंसानी सूरत में आयो त हिन पहिरियों काबाड़ीअ खे सलाम कयो। काबाड़ीअ वरी हिन खां पुछियो त हे तोसां यहूदीअ छो कई आहे? हिन इहो सॼो किसो हुनखे बि ॿुधायो त मां दलीला जी धीउ सां शादी करणु थो चाहियां, उन्हनि हक़ महर में ही शर्त रखियो आहे, सो उहे मूंखे कपिड़ा हर हाल में खाइणा। हाणे उन जे करे यहूदी मूं ते जादू कयो। अली चए हिन काबाड़ीअ हिन जो किसो ॿुधी चयसि त हाणे उहो त पंहिंजी जाइ ते रहियो, पर हाणे तो हा कई आहे, तूं हिन ॿिन्ही सां शादी कंदे? हिन चयो मां ज़ैनब सां त ज़रूरु कंदुमि। हीअ अञा पाण में इहो ॻाल्हाइनि पिया त हीअ दर खड़ कयो। बानी अॻिते वञी दर खां बीह पुछा कई त केरु आहे? जवाबु आयुसि त यहूदीअ जी धीअ कमर। यहूदीअ जी धीअ कमर, जंहिंजा इहे कपिड़ा खणे पियो। उन उतां ई पुछियुसि त अली मिस्री तव्हां वटि आहे? अली मिस्री तव्हां वटि आहे? कनीज़ दरवाज़ो खोलियो। कनीज़ दरवाज़ो खोलियो, हू अंदरि आई। जीअं ई अंदरि आई त अली हिन खे ॾिठो। अली हिन खे चयो त तूं हिते छो आई आहीं? कमर चयसि त मां तो वटि इन लाइ आई आहियां, मां इहो इक़रार करणु आई आहियां त अलाह खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु नाहे, ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो रसूल आहे। माना कलमो खणणु आई आहे। हिन जे साम्हूं कलमो भरे ऐं मुस्लमान। ॾाढा सभु ख़ुशि थिया। हिते इन कमर हिन खां पुछियो त तव्हांजे मज़हब में, जीअं हाणे मुंहिंजो बि इहो ई मज़हब थियो, पर हाणे मूंखे त ख़बर न आहे, मां तॾहिं थी पुछां त मज़हब में मर्द औरत खे महर ॾींदो आहे या औरत मर्द खे महर ॾींदी आहे? अली चयसि त मर्द ॾींदो आहे औरत खे। कमर चयसि त भले तव्हां इहो मर्द ॾींदो हुजे, पर मां तोखे पंहिंजे पारां महर ॾींदुसि। ॿिया भले मर्द ॾींदा हुजनि, पर मां तोखे पंहिंजे पारां महर ॾींदुसि। महर थी जांइ कहिड़ो? मुंहिंजा कपिड़ा, सोनो डंडो, ऐं मुंहिंजे पीउ जो सर, मुंहिंजे पीउ जी मुंडी, जेको तुंहिंजो ऐं ख़ुदा जो दुश्मन आहे। चई त जॾहिं तोखे हिन जादू करे कुतो कयो, मूंखे ॾाढो ॾुखु थियो। मां अची सुम्ही पियसि। मां ख़्वाबु ॾिठो त को माण्हू मूंखे चवे पियो त मुस्लमान थी, ऐं मां ख़्वाब में ई मुस्लमान थियसि। अखि खुली, मां पंहिंजे पीउ जे साम्हूं इस्लाम पेश कयो। मां चयोमांसि बाबा
मां बि मुस्लमान थी थियां, तूं बि मुस्लमान थी, पर मुंहिंजी पीउ न मञी, हुनखे अञा बि कावड़ लॻी। पोइ चई मां हुनखे नशो ॾेई, मां चयो हे अलाह जो बि दुश्मन आहे, मां हिनखे नशो ॾेई मां हिनखे मारी। हाणे मां कपिड़ा बांधा थमें, सोनो डंडो बांधो थमें, हे वटि। अली न खां सभु सामान वरितो। काबाड़ी खे चई त सुभाणे असां सभु ख़लीफ़े वटि हाज़िर थींदासीं, ख़लीफ़े जे दरबार में हलंदासीं, पोइ मां तुंहिंजे धीउ ऐं तुंहिंजे बानीअ सां निकाह कंदुसि। सुभाणे हलंदासीं हुते, हाणे मां वञा थो। हे निकितो हुतां, सॼो सामान बि खईं, हलियो। हलंदे हलंदे हिकिड़ो हलवाईअ जो दुकानु हुजे, उतां ई गुज़रियो। हो पाण जेके माण्हू टपनि पिया न, उन्हनि खे चए पियो त अदा थोरी मिठाई चखंदा वञूं, अदा थोरी मिठाई चखंदा वञूं। अलीअ जो ॿुधो त अली बि अॻिते वधी, उतां हिकिड़ो मिठाईअ जी ज़री खणी चखी, उन में को नशो मिलायल हो। अली जीअं मिठाई वात में विधी, देरि ई न थी, अली उते बावड़जी किरी पियो। सामान हुजे अली खे, हुन उतां अली खे गेले अंदरि कयो, उहे कपिड़ा बि खईं, उहो सोनो डंडो बि खईं। अलीअ खे पेतीअ में विझी छॾी। हेॾां हाणे हिन अलीअ खे कयो काबू। हाणे होॾां अली जॾहिं कपिड़नि जे लाइ निकितो हो पंहिंजे घरां राति जो यहूदीअ जे पोयां, ऐं मोटियो कोन, त अहमद वनफ़ पंहिंजे साथियुनि खे चयो हो त वञो अलीअ खे ॻोल्हियो। हू सभु हिन खे ॻोल्हणु लॻा। हसन शूमान जेको हुयो, उहो वरी काज़ीअ जे वेस में, हसन शूमान उहो वरी काज़ीअ जे वेस में हिन खे ॻोल्हे पियो। नेठि उहो बजी ते पहुतो जिथे अली फाथो पियो, अली फाथो पियो। हिते अलीअ जो थोरो नशो लथो, होश में आयो, ॾिसे त हिन जे मथां माण्हुनि जी भेड़ लॻी पई आहे। अबा होश में अचु, होश में अचु। अबा मां काथे आहियां, काथे आहियां? जे तोखे भंग जो नशो आयल हो। हलवाई अलीअ चयो त मूंखे हलवाईअ सॾु करे मिठाई खाराई, उन खां पोइ मूंखे यादि न आहे, माना नशो मूंखे उन ॾिनो, ऐं मुंहिंजूं सभु शयूं बि उहे खणी विया। सभु शयूं मुंहिंजूं उहो खणी विया। हे हाणे जो होश में आयो, हे उथियो आस्ते आस्ते, हे आयो घर। पीउ पुछियुसि ॾे ख़बर कपिड़ा आंदई? चई त मां कपिड़ा सॼो सामान खयूं पियो अचां, पर रस्ते में हिकिड़ो हलवाई मिलियो, उन मूंखे नशे वारी मिठाई खाराई, पोइ मुंहिंजा सभु सामान उहो खणी।
हाणे इहो हलवाई खे मूंखे ॻोल्हणो आहे, मूंखे पंहिंजो सामान, जॾहिं यहूदीअ खां मां सामान कढी आयुसि, हे हलवाई त कंहिं कहिड़े बाग़ जी मूरी आहे। एतिरे में हसन शोमान बि निकितो, उन पुछियोसि ॾे ख़बर सामान आंदी, उन सां बि इहा ई ॻाल्हि कई त सॼो सामान खणी पियो अचां। हलवाई मूंखे नशो ॾेई मुंहिंजा सभु कपिड़ा खणी वियो, ख़बर न आहे त पाण बि निभागो काॾे हले वियो, पर इन खे मां न छॾींदुसि। पर हाणे ख़बर न आहे त वियो अलाए काॾे। शूमान चयसि त मूंखे ख़बर आहे त इन महिल किथे आहे, मूंखे ख़बर आहे त इहो किथे आहे। हिन खे इहो चई उथियो वञी हिकिड़ी कोठड़ी खोले, कोठड़ी खोले ॾिसे त उहो हलवाई जेको हुयो उनखे हे पाण काज़ीअ जे वेस में हुयो, उनखे पकिड़े आयो हो नशो ॾेई ऐं अची कोठीअ में उछलाईंसि, ॾिसे त उहो पियो आहे नशे। हिन उनजो पाणी पाणी मथां हारियो त हिन जो थोरो नशो लथो। हलवाई अखियूं खोलियूं, हलवाई अखियूं खोलियूं, हिते अलीब आयो, अहमद वनफ़ बि आयो, हिन जा 40 ई साथी सभु हिन जे मथां। हलवाई होश में आयो, पुछईं ॾियो ख़बर मां हिते कीअं, मूंखे केरु पकिड़े आयो आहे? शूमान चयसि त तोखे मां पकिड़े आयो। अली मिस्री के हुजे कावड़, उन चयसि बणा निभागा दगाबाज़, तो हे मूंसां हरकत कई आहे, तोखे मां न छॾींदुसि, तोखे कोहंदुसि मां। ईअं छुरी खणी ऐं हुनखे मारे ॾियो। हसन शूमान खणी हिन खां छुरी पकड़ी, चई भाई हिनखे मार न, ईअं सम्झो हाणे हे तुंहिंजो माइटु आहे। अलीअ चयसि त मुंहिंजो वरी माइटु कीअं थियो? चई त पा हे ज़ैनब जो भाणिजो अथई, हीअ जंहिं ज़ैनब जे लाइ हेॾा तो कशाला कटिया आहिनि न, हीअ ज़ैनब जो भाणिजो अथई, मता हिनखे मारी। ज़ैनब जे करे त हेॾियूं कशाला कटिया थी, हिनखे मारींदे त पोइ ज़ैनब तोसां शादी कंदी छा? हीअ ज़ैनब जो भाणिजो अथई। अलीअ चयसि ज़ालिम पोइ तो हे छा कयो? हिन चयो त ॿियो न, मूंखे पंहिंजे नानीअ इहो चयो। छो जो हिकिड़े ॾींहुं वेठा हुआसीं त ज़रीक मुंहिंजी नानीअ खे चयो त अली वॾो शातिर अथई, ज़रूरु यहूदीअ जा कपिड़ा आणींदी। उन ते मुंहिंजी नानीअ मूंखे घुराए चयो त तूं अली मिस्री खे सुञाणींदो? मां चयोमांसि हा मां सुञाणियांसि थो। मूंखे हुन तुंहिंजे पीउ जो घर बि ॾसियो त फलाणी जाइ ते अथईसि। पोइ नानीअ मूंखे चयो त हाणे वञी अहिड़ी का अटकल कर जो अली जीअं कपिड़ा आणे त इहे कपिड़ा अलीअ खां तूं खसि। मां पियो घिटियुनि में फिरंदो हुउसि, पियो चकर लॻाईंदो हुउसि, मुंहिंजी नज़र वञी हिकिड़ी हलवाईअ ते पई। मां उनखे 10 दीनार ॾेई उन जा कपिड़ा ऐं मिठाईअ जो सॼो सामान वरितोमांसि। पोइ अची इहो दुकानड़ो खोले बीह रहियसि, सिर्फ़ु रुॻो तोखे पकड़ण जे लाइ इहो बि होको ॾिनो। उन खां पोइ जेको थियो उहा तोखे ख़बर आहे। अली चयसि त हाणे ठीकु आहे, ख़बर पई न त मां त तोखे मारियां, हाणे तूं थी पई मुंहिंजो माइटु, हाणे तोखे मारियां बि कोन थो। बाक़ी इहो आहे त हाणे वञी ज़रीक ॾे, ज़रीकट वञु, ज़रीक खे बि चयो, पंहिंजी नानीअ खे बि चयो, उनखे वञी चयो त मां सॼो सामान जेको मूंखां घुरियो हुओ मां उहो सामान आंदो। ऐं उन्हनि ॿिन्ही खे सुभाणे ख़लीफ़े जी दरबार में वठी अचनि। ख़लीफ़े जी दरबार में चई अचनि, मूंखां हुते ज़ैनब जो महर वठनि। ख़लीफ़े जी दरबार में अचनि, उते मूंखां ज़ैनब जो महर वठनि। हुनखे छॾे सुबुह थियो, अली मिस्री उहे कपिड़ा बि खयां, सोनो डंडो बि कयईं, ज़ंजीरूं बि कयईं। हिकिड़े नेज़े ते उन यहूदीअ जी मुंडी जेका धीण सां आणे ॾिनी हुअसि,
उहा बि कई। पंहिंजी चाची ॿिया जेके साथी हुअसि उन्हनि सां गॾु दरबार रवाना थियो। हलंदा हलंदा अची दरबार में पहुता। ख़लीफ़े जे साम्हूं अली मिस्री झुकी सलाम कयो। ख़लीफ़े ॾिठो हिनखे। ख़लीफ़े पुछियो त केरु आहे? अहमद बनफ़ चयसि त साईं अमीरुल मोमिनीन हे मिस्र में रहंदो हो। हे मिस्र जे नौजवाननि जो सरदार पारा अली मिस्री आहे। ख़लीफ़े ॾिठो सुहिणो सेबतो। हिन जे मुंहुं मुहांडे मां बि हिनखे बहादुरी ॾियणु महसूसु थिए पई। अली यहूदीअ जो जी मुंडी जेका आई ख़लीफ़े जे अॻियां रखी। ख़लीफ़े जे अॻियां रखी चई त अमीरुल मोमिनीन अलाह करे त तुंहिंजे हर दुश्मन जो हशर हीअं थिए। ख़लीफ़े पुछियोसि कंहिंजी मुंडी आहे? अलीअ चयसि यहूदीअ जी मुंडी आहे, अज़रा यहूदीअ जी। ख़लीफ़े पुछियो त हिनखे कंहिं क़त्लु कयो? अली मिस्री सॼो किसो ॿुधायसि। ख़लीफ़े चयसि मां सम्झां थो त तो हिनखे क़त्लु न कयो, हू त जादूगर हो। अलीअ चयसि अमीरुल मोमिनीन ख़ुदा इन ज़ालिम खे मुंहिंजे हथां मारायो आहे। हेॾो जादूगर, हेॾो नामी गिरामी, ईअं कीअं हूंदो? ख़लीफ़े माण्हू मोकिलिया त यहूदी जे महल में वञो, ॾिसीजो त बराबरि यहूदी जो धड़ो ते पियो आहे या हे को ॿियो आहे। हे हिते मिड़ई हाम थो पियो हणे। विया ॾिसनि त यहूदीअ जो हिते धड़ पियो आहे। हिते यहूदीअ जी जेका धीअ हुई कमर, उहा बि अची पहुती। ख़बर पियसि, उहा बि अची पहुती। ख़लीफ़े जे साम्हूं अची सलाम कई। चई त मां हिन यहूदीअ जी धीउ आहियां, पर मां हाणे मुस्लमान थी वई आहियां। मां हाणे मुस्लमान थी आहियां, अमीरुल मोमिनीन मां मुस्लमान थी आहियां, पर हाणे मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे त तव्हां अलीअ खे सिफारिश कयो त अली मूंसां शादी करे। ख़लीफ़े चयसि त हाणे यहूदीअ जी धीअ बि थी वई आहे मुस्लमान। हाणे यहूदी जो महल, यहूदी जी सॼी मिल्कियत इहा मां तोखे ॾिनी। ॿुधाए त अञा कुझु खपई? अलीअ चयो त साईं मां इहो थो घुरां त मां तुंहिंजे दरबार में रहां, तुंहिंजे दस्तरख़्वान मां खावां, बसि। ख़लीफ़े चयसि त अली तो तुंहिंजा के साथी बि आहिनि? हिन चयसि साईं मुंहिंजा 40 साथी आहिनि, पर उहे आहिनि मिस्र में। भला ॾे ख़बर तुंहिंजो हिते को घर ॿार? चई साईं न। हसन शुमान चयो त अमीरुल मोमिनीन हिन खे मां पंहिंजो घर सॼे साज़ सामान समेत मां हिन खे ॾियां थो, बख़्शियो। ख़लीफ़े चयो त न, हसन तुंहिंजो घर तो वटि ई हुजे। ख़लीफ़े ख़ज़ानची खे हुकुम ॾिनो त हिन महिल हुकुम जारी कयो, कारीगर अची वञनि, 10,000 दीनार ॾियो, उन्हनि खे चयो त अहिड़ो हिकिड़ो घरु ठाहिनि जंहिंमें 4 चबूतरा हुजनि, ऐं हिन जा 40 साथी आहिनि, उन्हनि जे लाइ 40 कमरा ठहनि। कमु ॾींहुं राति हले, देरि न थिए। अली ॾे ख़बर अञा का तुंहिंजी हाजत, का तुंहिंजी तमन्ना हुजे त मां उहा पूरी कयां। चई साईं दलीला खे सिफारिश कयो त हू पंहिंजी धीउ ज़ैनब जो मूंसां निकाह करे, ऐं जेको महर चयो अथनि उहो महर जो मूंखां सामान वठे। दलीला बि हुते दरबार में हुई। ख़लीफ़े जो हुनखे चयो त दलीला मञी वई। हिन खां कपिड़ा बि वरितईं, सॼो सामान बि वरितईं। उते जो उते ज़ैनब सां अली जो निकाह थियो।
उहो थियो। उन खां पोइ कबाड़ीअ जी धीअ ऐं बानी, उन जो बि उते जो उते अलीअ सां निकाह थी वियो। उन खां पोइ आख़िर में यहूदीअ जी धीअ कमर, उन सां बि अलीअ जो उते ई निकाह थियो। ख़लीफ़े हिन जी पघार मुक़ररु कई, सुबुह शाम शाही दस्तरख़्वान ते तूं खाईंदे। हिन जी पघार मुक़ररु थी वई। 3 ॾींहं पूरा, हाणे 4 घर वारियूं थियसि, 3 ॾींहं पूरा अली मिस्री जशन ऐं ख़ुशियूं पिए मल्हाइनि। उन खां पोइ हिन जा जेके दोस्त हुआ मिस्र में, उन्हनि ॾे हिन ख़तु लिखियो। उन में सॼो उन्हनि ॾे लिखियईं ऐं ख़लीफ़े जेको हिन ते पंहिंजो राज़ कयो उहो सॼो लिखियईं ऐं हिननि खे लिखियईं त हाणे तव्हां हेॾे अचो, अचो मुंहिंजी ख़ुशियुनि में अची शरीक थियो। मां 4 ज़ालूं पहिरियों, कुझु ॾींहंनि खां पोइ हिन जा 40 ई साथी बची पिया था, अलीअ सां मिलिया, अलीअ जूं ख़ुशियूं पिए हलियूं। उन्हनि बि अची अलीअ जी ख़ुशियुनि में शरीक थिया, ख़ुशियूं मल्हाइनि। बादशाह हिन जे लाइ जेको महल ठारायो, जंहिंमें 40 कमरा सिर्फ़ु हिन जे 40 साथियुनि लाइ हुया, अली हिननि खे उन में रहायो। अली ॾाढो हिननि सां महिरबानी सां पेश आयो। ख़लीफ़े जे साम्हूं हुन खे पेश कई। ख़लीफ़े बि उन्हनि खे शाही पोशाकूं अता कई। हिकिड़ी राति अली मिस्री ख़लीफ़े सां वेठो हुजे त ख़लीफ़े चयसि, अली मां चाहियां थो त तूं तुंहिंजो वाक़ियो ॾाढो हिकिड़ो अजीब वाक़ियो, मूंखे पंहिंजो वाक़ियो अवल खां आख़िर ताईं वरी ॿुधाए। अली हिन खे सॼो किसो जेको दलीला, ज़ैनब